सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मूसा मूंखे जेको अंदाज़ो आहे त नवाब खान जे सभिनी माण्हुनि जी तुंहिंजे कदमनि ते नज़र हूंदी। हा दरिया खान ॻोठ जे ॿाहिरां मुंहिंजी नज़र ॿिनि माण्हुनि ते पई, पर यार सुञाणे न सघियुसि। हुया शकी मूंखे ॾिसी ऐं पासीरा थी विया। मूंखे ख़बर आहे ध्रुव, नवाब जे माण्हुनि जी हर वक़्तु मुंहिंजे मथां नज़र हूंदी। पोइ तव्हां छा था चओ मां ख़ामोश थी वेही रहां ऐं ही जेके मुंहिंजे जिस्म मथां नवाब घाव ॾिना? ध्रुव मां इहे विसारे छॾिया। तोखे कंहिं चयो आहे त पंहिंजे ज़ख़्मनि जो तूं पलांद न कर? असां तोसां हर ॻाल्हि में गॾु आहियूं, पर मूंसां ॻाल्हि ॿुध, अगरि जे असां लापरवाहीअ सां कमु कयो न त असां सभु मारिजी वेंदासीं। ध्रुव मुंहिंजे वापसि अचण जी ख़बर नवाब खे पई हूंदी। हू न सिर्फ़ु पंहिंजा हमराह मुंहिंजे पोयां लॻाया हूंदई, पर हुन पुलिस खे बि चई छॾियो हूंदो। मूसा उन्हनि सभिनी खे मुंहुं ॾियण जे लाइ असांखे तयारु रहणो पवंदो। बख़्शल इहो तॾहिं थींदो जॾहिं मूसा असांखे इन क़ाबिल सम्झे, पर ही त असां सां का सलाह ई कोन थो करे। जेको हिन जे ज़हन में अचे थो न उहो ई थो करे। नुक़सान बि खाए थो न, पर पोइ हिते हटे ई कोन थो। इहा मूसा जी शुरू खां वठी तबियत रही आहे। नुक़सान खाईंदो पर कंहिं दोस्त खे न ॿुधाईंदो। हिन चकर जेको बि क़दम खयमि न, संगत सां सलाह कंदुसि। पाण में सलाह करण खां पहिरियां इहो सोचो त हिन नवाब खे ख़तमु कीअं कजे। हाणे असांजो पहिरियों ई आख़िरी कम इहो ई आहे, नवाब खे मारे। उन जे बारे में सोचो। वधीक कुझु दोस्तनि में आसरो आहे, मां होॾां थो वञा। बाक़ी तूं हिते माइन वारो कमु संभाले वठिजे। बाक़ी बुकी जो सॾु अॼु ॾियणो आहे या सुभाणे, इहो तुंहिंजे मथां आहे। हदा हितां जे कम जे लाइ तूं परेशान न थी, मां पाणे संभाले थी वठां। बस तूं कुझु पैसनि जो बंदोबस्त कर, घणो न त थोड़ो त ॾाज ॾियणो ई पवंदो। हा मां उन लाइ वञा थो। राति अदा जल्दी मोटी अचिजांइ। हा दी मां अची वेंदुसि। हाणे रगो अल्लाह सां ई करे खैर सां दादी शादी थी वञे त मां मिठाई विरायां। आशू रेस सां ॻाल्हाए नैना जी मोकल वठी अचेसि। अदी नैना खे मोकल कान मिलंदी। आशू 2-3 ॾींहं लाइ मोकल वठेसि, पोइ शादी थी वञे खैर सां वापसि छॾे ईंदासीं। सरकार नैना खे 1 ॾींहं लाइ बि मोकल कोन ॾींदो। आख़िर नैना कहिड़ो ॾोह कयो आहे जो हुनखे अहिड़ी सख़्त सज़ा पई मिले? शाबस थई अदी, शाबस थई। तूं अञा बि नैना जो ॾोह पई पुछी। इहो त शुक्र कर सरकार अञा ताईं नैना खे मारियो न आहे। इहो अछो मुंहुं त ॼण लीमे जो आहे। नैना त रेस सां शादी करणु चाहे ई कोन पई। अदीक त नैना जी शादी तां सरकार सां न करायो आहे, ऐं जेकॾहिं सरकार सां हुनजी शादी थी वई आहे त पोइ तव्हां ई नैना खे सम्झायो आहे न त हू सरकार जे अॻियां मूसा जो ज़िक्र न करे आ। आशू तूं छा थो सम्झे? असां घटि कोशिश कई हूंदी। जेको न सम्झंदो त उनखे उनजी सज़ा भोगणी पवंदी आहे। आशू मां तोखे हथ थी जोड़ियां, सिर्फ़ मूमल जी शादीअ ताईं नैना जी मोकल वठी अच। ठीकु आहे, मां सरकार सां ॻाल्हाए थो वठां, ऐं तूं वञी वॾेरी सां ॻाल्हाए वठ। थी सघे त शायदि हिननि जे दिलि में को रहम अची वञे ग़रीबनि लाइ। हूअ ईंदो कोन, अहिड़ा चङा मुड़ुस न आहिनि। मां वञी वॾेरी सां ॻाल्हाए थी अचां, पर जेसिताईं रेस इजाज़त न ॾींदो तेसिताईं नैना खे कोन छॾींदा। मां पंहिंजी तरफ़ां पूरो ज़ोर लाईंदुसि। बाक़ी खटे भाग न्याणीअ जो इहो हाणे हुनजो नसीब आहे। तव्हांखे मूसा मथां नज़र रखणी आहे, हर वक़्तु होशियारी सां रहणो पवंदो। बाबा साईं, मूसा पंहिंजी संगत सां गॾु हूंदो। जेकॾहिं वच ॾिनई न पोइ कयूंसि था पूरो। तव्हांजे पूरे करण जो न आहे, तव्हांखे हर वक़्तु मूसा खां पाण खे बचाइणो आहे, जेसिताईं मां हुनजो बिलो कयां। बाबा साईं, असांजो ख़्यालु मूसा तरफ़ ई आहे। मूंखे पूरी पक आहे त मूसा राति जो पंहिंजे घर चक्कर हणण जे लाइ ज़रूर ईंदो। जीअं ई मूसा घर में दाख़िल थिए न, तव्हांखे हुनखे कुझु न आहे करणो, सिर्फ़ु मूंखे इतलाह कजो। हाज़िर बाबा साईं। गुरु हिन कमीने खे दुश्मननि खां बचाइण वारो बि मां ई आहियां। जेकॾहिं मां न चाहियां न
त ही कॾहिं बि मीर जी गोलियुनि खां बची न सघिया पर इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में ई नथी अचे मूंखे मरणी करे दुश्मननि खे मुंहिंजे पोयां लाइ ऐं चवी थो त मूं तोसां रिआयत कई मीर चकर तूं मुंहिंजे पोयां अची मूंखे ज़ख्मी न कई आहे त इन नवाब जा माण्हू कॾहिं बि मूं ताईं कोन पहुचंदा हिन महिल आयो आहे पंहिंजी सफ़ाई पेश कर दिल ते चवे थी हिते जो हिते पूरो करे छॾियो मां हिते पंहिंजी सफ़ाई पेश करण जे लाइ न आहियां मां बीठो आहियां तोखे पूरो करणो आहे त कर काश जेकर मीर मां तोखे मारे सघां हा त ईअं मुंहिंजो घर बर्बाद कोन थिए हा मूसा जंहिं घर बर्बाद कयो आहे न वो अञा ज़िंदा आहे बस मीर छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे घणो परे पवंदो तूं ॿुधाए त हिते कीअं आयो आहीं ज़रूरु 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो निकाह आहे उनजी दावत ॾियण जे लाइ मां हिते आयो आहियां मूंखे ख़बर न हुई त ही ज़ालिम बि हिते मौजूदु आहे ज़रूरु तोखे ऐं बख़्शल खे मुंहिंजे निकाह जी दावत आहे ज़रूरु अचिजो अची वेंदासीं मीर हिन जे निकाह में तॾहिं वेंदव न तुरू जॾहिं हिन जी कुंवार वनवाह में मौजूद हुई मूसा मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त ऐं गैरत जी जेकॾहिं मुंहिंजे निकाह में तो को मसलो कयो त मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि जेकॾहिं तो इहा ॿाराणी कई न पंहिंजे हथनि सां मां तोखे पूरो कंदुसि छोकरी सुभाणे तुंहिंजी बुकी आहे वनवा में तोखे विहारियो वेंदो ऐं तूं वरी हिते अची पहुती हिते आई आहियां त छा थी पियो मुंहिंजे घोट जो घर आहे सबर कर छोरी सबर कर तुंहिंजो निकाह त थियण दे पोइ अची सॼी उमिरि ते वेझा मां त चाहियां थी अॼु ई मां मीर जी कुंवार बणिजी हिन घर में अची वियां पोइ भला घुरायां था मीर ऐं मौलवीअ खे जेको तुंहिंजो जल्दी सां निकाह पढ़ाइनि त तूं उते ई वेठी हुज काश ईअं थी पवे बाक़ी ईअं थींदो त कोन चरी तोखे बस खाली ॾींहं ॿ सब्र सां कमु वठणो पवंदो हा सोणी सबर त करणो पवंदो तो छा सम्झो मुंहिंजो घर बर्बाद करे तूं पंहिंजो घर आबाद कंदी वञी चओ नवाब खे त ॻोठ ॿारहं पारो वधाए छॾे मुंहिंजे हूंदे जेकर तूं लाओ लही वञे त मां पंहिंजो पाण खे गोली हणी पूरो करे छॾींदुसि समझाए इनखे दुरू समझाए नवाब खान भी इहो ई थो चाहे अगर हिन अहिड़ो को कदम खयो न त मां कसम खणी थो चवां त मां पंहिंजे हथनि सां मां मूंसा खे मारींदुसि या हिन कमीणे सां विढ़ंदे विढ़ंदे पाण मरी वेंदुसि मूसा तो जेको न मीर खे चयो अगर जे उहो तो कयो न त पोइ तूं ग़लति आहीं असां तोसां साथ कोन ॾींदासीं मूसा दरिया खान सही तो चए मीर बि असांजो दोस्त आहे मूं तव्हांखे चयो छा त तव्हां ॿिन्ही जो मूंखे साथ खपे साथ ॾींदासीं बि कोन ऐं इहो कमु तोखे करण बि कोन ॾींदासीं जेको नवाब खान चाहे थो तूं बि उहो कमु करणु थो चाहीं नवाब खान त घणो कुझु चाहे थो पर उहो सभु कोन थींदो हाणे उहो थींदो जेको मां चाहियां थो घणेई दुश्मननि मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि हाणे मुंहिंजो वारो आहे गुरू मुंहिंजो वारो कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि पोइ उहो दुश्मन नंढो हुजे या वॾो हुजे सरकार हिकु अर्ज़ु कयां जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो ॻाल्हि कर सरकार मां नैना खे वठण आयो अधी घर में रोए पई चवे थी त सिर्फ़ु 3 ॾींहंनि लाइ नैना खे इजाज़त ॾियो जीअं त हू मूमल जी शादी में शरीक थियो आशू तव्हां नैना खे संभाले कोन सघंदव निकिरे इहा ॻाल्हि मूंसां न कर तूं वञी पंहिंजी भेण जो ॿार लाइ सरकार अधी रोए पई मां
मां हाणे हुनखे कीअं सम्झायां? थोड़े जो हुआ घर में कैद आहे पर हुन ते का बि सख़्ती कान्हे का। बाक़ी जेको कदम नैना खयो हो न त हुनखे हुन ते मरणु घुरिजे हा। पर तव्हां शुक्र कयो जो नैना जी हयाती मूं बख़्श कई आहे। सरकार, मां ज़िम्मो थो खणां। मां नैना खे जीअं तां वठी वेंदुसि ईअं बाहिफ़ाज़त हिते वापसि छॾे वेंदुसि। तूं पंहिंजी भेण जी शादी ॿी परेशानी की चीज में छो थो विझी आशू? मूंसां ॻोठ में आयो आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त हू तुंहिंजी भेण जी शादी में को न को मसइलो पैदा कंदो। पोइ तूं मूंसां खे संभालींदे या नैना खे संभालींदी? इन करे चवां थो त इन्हनि ॻाल्हियुनि खे कन्वी न ॾे। तूं पंहिंजी भेण जी शादी जी तयारी कर, मां तोसां गॾु आहियां। ऐं हा, अला करे रुगो ख़ैर सां तुंहिंजी भेण जी शादी थी वञे। ठीक है सरकार। तो छा सम्झो आहे? मुंहिंजो घर बर्बाद करे तूं पंहिंजो घर आबाद कंदे? वञी चओ नवाब खे त ॻोठ ॿारहं पारो वधाए छॾे। मुंहिंजे हूंदे जेकॾहिं तूं नओं लही वञे त मां पंहिंजो पाण खे गोली हणी पूरो करे छॾींदुसि। कमीणो कंहिं जाइ जो चयो अथसि त कॾहिं बि कोन वणंदो। उन करे हुनजो बंदोबस्तु करणो ई पवंदो ऐं हुनखे ॿुधाइणो पवंदो त मीर जो पहुचो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। गोलीअ खां वधीक। वॾो कान्हे यार। बाबा साईं खे इहो सूबेदार पाण सां गॾु वठी वियो आहे। सूबेदार वठी वियो आहे पर कहिड़े ॾोह में? न मुड़समो आहे न धाड़ो लॻो। ईअं सूबेदार सिजावल खान खे वठी वियो? इहो सुवाल बाबा सूबेदार साईं कयो पर सूबेदार चयो इहो तोखे थाणे ते हली ॿुधायां थो। त पोइ वॾे खे छला वठी वियो? ख़बर नथी पए छो ऐं छाजे लाइ सूबेदार बाबा साईं खे वठी वियो आहे। किथे वॾे खे मूंसां वांगुरु नवाब खान गुम त कोन कराए छॾींदो न? माजिद, सजावल खान खे गुम करणु सूबेदार जे वस जी ॻाल्हि न आहे। अशू मां हाणे हाणे मूसा सां मिली पियो अचां। मूसा मुंहिंजी शादी में गंद ज़रूर कंदो। मीरा, मूसा खे मां गंद करणु कोन ॾींदुसि ऐं जेकॾहिं उहो हिन तरफ़ आयो न त मारियो वेंदो। आशू तूं मूसा जी चालुनि खां वाक़िफ़ न आहे। मीरा, तूं हाशू खे अञा चङी तरह नथो सुञाणे। मूं चयो न त मूसा खे मां पाण मुंहुं ॾींदुसि, उन जी तरफ़ां तूं बेखुटको थी वञ। हाशू ठीकु आहे, मां थी वियुसि मूसा खां बेखौफ़। हाणे जेकॾहिं को बि मसइलो थियो न उनखे पाणी मोड़ी जा। अस्सलाम वालेकुम। नवाब खान जी बादशाही जो ख़ैर हुजे। वालेकुम अस्सलाम बावल खान। ख़ैर हूंदो तूं मुंहिंजे तरे ते तोखे भलीकार। बावल, मूंखे उमेद हुई त मूं जेको हथु तव्हां तरफ़ खाज वधायो आहे उनखे क़बूल करे तव्हां ज़रूर ईंदो। नवाब खान, असां हर चकर तव्हांजे ठाह जे लाइ हथु वधायो पर तो सदाई मूंसां धोखो ई कयो। जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ खां को धोखो थियो आहे न त ज़रूर उन में तव्हांजो ज़िद ऐं तव्हांजूं कुझु ग़लतियूं हूंदियूं। एतिरियूं ग़लतियूं असां त नाहिनि कयूं जेतिरियूं तूं असांजे मथां ज़ुल्म कंदो रहियो। कंहिं ते बि केतिरो ज़ुल्म थियो आहे इहो ॻाल्हियुनि में साम्हूं अची। तव्हां इहो ॿुधायो त ॻाल्हियुनि में कंहिं कंहिंखे ते शामिल थियो? असां ॻाल्हियुनि में सिर्फ़ु टे हूंदासीं, दरिया खान, मूसा ऐं मां। इहो मां छा पियो ॿुधां? तव्हां असांजे दुश्मननि खे असांजे सीने ते था विहारणु चाहियो। आशू, तोसां बाद में ॻाल्हायां थो, ॿ मिंट सब्र कर। पर सरकार, मूं चयो न बात कर। बावल, हाणे तूं भले वञ। तव्हां जॾहिं बि जिते ॻाल्हियूं रखंदो न
मां हलियो तूं दोस्तनि खे वञी राज़ी कर। नवाब खान, ॻाल्हियूं करण खां अॻु में तुंहिंजा माण्हू को बि दरिया खान ऐं मूसा सां नाजाइज़ी न कंदा ऐं पुलिस खे बि पले छॾ, बता हुननि खे तंग कर। मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे को बि नुक़सानु कोन पवंदो। हा बाक़ी सजावल जो तव्हां पाण ख्यालु रखो। ठीकु आहे नवाब खान, पोइ मूंखे इजाज़त। ठीकु आहे भाउ। सजावल खान, मूं मथां वॾो ज़ोर पइजी वियो आहे। जेकॾहिं 2-4 ॾींहंनि में मूं अमन न करायो न त मुंहिंजी बदिली थी वेंदी ऐं मां ही थाणो छॾणु नथो चाहियां। सूबेदार तोखे हिते रखाइण वारो नवाब खान, जॾहिं तूं घणे मां घणियूं वंगारियूं वियो बि उन सां ई आहे। हालांकि हिन जाइ ते हींअर मूंखे न पर नवाब खान जो अचणु घुरिजे। मञा थो त नवाब खान जूं मूं तमामु घणियूं वंगारूं वयूं आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे नवाब खान खां वधीक कुझगर्ज़ ऐं मतलबी माण्हू ॿियो को न हूंदो। नवाब खान माण्हुनि खे सिर्फ़ इस्तेमालु करणु ॼाणे थो। असां साहब तो जेके हिते ज़ुल्म कया आहिनि से कॾहिं थोपवा कोन। उन्हनि सभिनी कयल ज़ुल्मनि जो नवाब खान सां गॾु तोखे बि गुफ़ारो अदा करणो पवंदो। सजावल खान, तव्हां जेकॾहिं मुंहिंजी बदिली रोकराए सघो था त मां वाइदो थो कयां, अॼु खां पोइ मां तव्हां लाइ कमु कंदुसि। जीअं तव्हां चवंदो न तीअं मां कंदुसि। आख़िर बि लाइ केसि ताईं कमु कंदे सूबेदार? कुझु कानून लाइ बि कमु कयो, कुझु पघार खे विमिड़े बिलाल करे खाओ। सजावल खान, पूरो सिस्टम ई करप्ट आहे। मां अकेलो त न आहियां, अकेलो हुजां त पाण खे सुधारे छॾियां। ॿियनि खे छॾ सर साहब, ॿियनि खे छॾ। तूं पंहिंजो पाण खे छो नथो सुधारी? जेकॾहिं हू पाण खे सुधारियो न त मां किथे बि रही कोन सघंदुसि। ॿियो को माण्हू सम्झे या न सम्झे, पर तव्हां त इन ॻाल्हि खे चङी तरह सम्झो था न। हर महीने लखनि जूं मंथलियूं मथे मोकिलींदा आहियूं, उहे किथां पूरियूं कंदासीं? जेकॾहिं मां इहे मंथलियूं न ॾेई सघियुसि न त मुंहिंजी जॻह ते ॿियो को अची वेंदो। ख़बर आहे मूंखे सर साहब, चङी रीति ख़बर आहे। हिते त मंडी जी वाक लॻंदा आहिनि ऐं जंहिं हद में 2 सवाया थियनि न उते मंथलियूं बि वॾियूं लॻंदियूं आहिनि। उन करे चवां थो न, ईमानदार माण्हू किथे बि रही कोन सघंदो। पोइ तव्हां कीअं था चओ त हिते तव्हांखे अमन घुरिजे? सरकार मूसा मीर खे धमकी ॾिनी आहे ऐं तव्हां वरी उन्हनि सां ठाह पिया कयो। आशू, मां उन्हनि सां ठाह कॾहिं बि कोन कंदुसि। जेकॾहिं तव्हां ठाह नथा करणु चाहियो त पोइ तव्हां भावल खे इहो आसरो छो ॾिनो? मूं भावल ते मथे ते रुॻो हथ फेरियो आहे त जीअं दरिया खान ऐं मूसा कुझु डरा थियनि ऐं मीर जी शादी खैरनि सां थी वञे। जेकॾहिं मां उन्हनि खे थधो न कंदुसि न त उहे मीर जी शादी में वॾो मसइलो पैदा कंदा। मीर दरिया खान खे दावत ॾियण वियो हो ऐं मूसा हुनखे धमकी ॾिनी आहे त इहा शादी कॾहिं बि थियण कोन ॾींदुसि। तव्हां छा था सम्झो? भावल जे मथां हथ फेरण खां पोइ मूसा छा पंहिंजो इरादो मटाए वेंदो? न आशू न, मूसा वॾो ज़िद्दी आहे। जेकॾहिं हुन मीर खे धमकी ॾिनी आहे न पोइ पक सम्झो मूसा वॾो गंद कंदो। मूसा खे मुंहुं ॾियण जी सघ रखूं था सरकार। आशू, मां ऐं मुंहिंजी पूरी ताक़त तोसां गॾु आहे। जेकॾहिं मूंसां ग़लती करे अचे थो त वापसी में हुनजो नाश वञे। मूंखे बि सरकार अवां मां इहा ई उमेद आहे त तव्हां असांजो पूरो पूरो साथ ॾींदव। आशू, मां सूबेदार खे फोन करे थो छॾियां त मूसा खे गिरफ़्तार करे, पर जेकॾहिं उहो तव्हांजे रुख चढ़े थो ऐं हेॾा अचे थो न त हुनखे उते ई पूरो करे छॾियो। ईअं ई थींदो सरकार। जेकॾहिं आशू जे साम्हूं आयो न त मारिजी वेंदो। पहिरियां हिते फुरमात तमामु घणी हुई, मथे मंथली बि सुठी मोकिलींदो हुयुसि, पर हाणे नवाब खान बि मुंहुं मोड़े छॾियो आहे। जॾहिं बि कुझु हुनखां घुरां थो न मुंहुं फेराए थो छॾे। असद साहब, जेकॾहिं तव्हां नवाब खान जो साथ छॾियो था ऐं इहा मूंखे ख़ातिरी करायो था त पोइ मां तव्हांजे लाइ कुझु कोशिशि करे सघां। ठीकु आहे सजावल खान,
मां तव्हांखे भरोसो ॾियारण लाइ तयारु आहियां। तकड़ न आहे। तव्हां सोचियो ऐं मूंखे बि सोचो तव्हांजे मथां भरोसो करे सघिजे थो या न। मूं सोचे छॾियो आहे सजावल ख़ान। हाणे सिर्फ़ु तव्हां सोचो ऐं यकीन ॼाणो मूं तरफ़ां तव्हांखे धोखो न मिलंदो। ॾिसो भाई, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। पहिरियां माण्हू चवनि पिया त मूसा मारिजी वियो आहे, वरी हाणे ख़बरूं पई थियूं हलनि त मूसा मोटी आयो आहे। ॻाल्हि त अलाए छा आहे। अदा मूसा तुंहिंजो पुटु आहे, तोखे हुनजो फिकर करणु घुर्जे। अदी ॻाल्हि त ॿुध, मूसा जो फिक्र मां तॾहिं कयां जॾहिं हो मुंहिंजे चवण ते हले न। हो त मुंहिंजे चवण अखड़ में ई कोन हिन भागो। पुट अरड़ा भला सालू, अरड़ा पुट हुजनि त वाह वाह थी वञे। अरे एॾा बि अरड़ा न हुजनि जो माउ पीउ जो साह निपोड़े कढी छॾनि। पर तूं त जा जहिड़ो ई, तुंहिंजो साह निपूड़े कॾहिं कढूं जो ख़बरूं पुठो करी। माना तुंहिंजी इहा ख्वाहिश आहे, हा न? तुंहिंजी आख़िरी ख्वाहिश आहे त मुंहिंजो साह निपोड़े कढिजी वञे त तव्हां घर ते कब्ज़ो कयो, ईअं न? तव्हां ॿई बस कयो, वरी विढ़ंदव छा? कंदव छा मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे? मां जहिड़ो कोन थो कयां। तूं पंहिंजे सिकील जे भाउ ड्रिघे खे सम्झा। ॾाकण जहिड़ो आहे ॿार पैसो बीहे थो त थंभे खां टपियो थो वञे। ऐं सम्झाई थो मता कंहिं महिल हरमुर मुंहिंजे हितां ज़ाया न थी वञे आहे। तव्हां ॿई पाण में न विढ़ो, वञो वञी मूसा खे ॻोल्हे अचो। जिथे बि मिलेव उनखे सम्झायो त हेॾे ॻोठ जो रुख न कजांइ। जेकॾहिं ॻोठ जो रुख कयई न त मारजी वेंदो। मां ई मखण मूसा खे ॻोल्हे भली केतिरियूं बि सलाहूं ॾियूं, पर कंदो उहो मूसा जेको हुनखे सम्झ में ईंदो। भला अॼु ताईं असांजी ॿुधी अथसि जो हाणे ॿुधंदो? कोन ॿुधंदो। सालो मूसे खे सम्झाइणो मुंहिंजो कमु आहे। तुंहिंजो फर्ज़ इहो आहे मूंखे हितां वठी हली मूसा सां मिला, बाक़ी मां हुनखे पाणे ई थो सम्झायां आहे। तो ॿुधो अदा मखण छा थो चवई? मखण छा चयो? बसि मखण खे पादरनि खाइण जो शौक़ु थियो आहे तो खाईंदो। पुठी खारस थी करे निभागे। हूअं बि चवंदा आहिनि न त ॻोह खे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जा घर। अदा हाणे इहा ॻाल्हि त न कर। मूसा कॾहिं बि मखण जे मथां हथ न खणंदो, एॾो बि अंधो बेदी तो नाहे। सालो हाणे तूं ॿियनि ॻाल्हि खे छॾ, इहो ॿुधा त केॾी महिल निकिरण जी तयारी कयूं। ओ मखण, मां बाहि ॿारियां थो, तूं रध पचा करे वठ। ॿ टे गिरा मानी जा पेट में विझी पोइ हलूं था। हा इहो त पोइ टकलो था कयूं। टकड़ में न वञो, मूंखे चांहि जो ढुक चाढ़े ॾेई वञ। हाय नी हिनखे चांहि खां सवाइ त मज़ो ई कोन अचे। ए चांहि में घोटा खाई लाइ था। हलो शुरू करो, बाहि ॿार त मां मानी पचाया। बेगुल खां फलाउन बि पासो कयो आहे मखण, तूं बि पासो कर। ॾाढियूं तो गुस्ताखियूं करी। मां इहो सोचियोमि जॾहिं नवाब खान जे साम्हूं ईंदुसि न, हो पंहिंजा होश विञाए वेंदो। हो त सफ़ा ईअं मेण लॻो पियो। पर नवाब खान अहिड़ी का बि कावड़ कोन ॾेखारी ऐं तव्हां सां नरम दिलीअ सां पेश आहे, ईअं न चाचा? छा मूसा, ने ॻाल्हि जी तोखे पहिरीं खां ख़बर ई जा? हा चाचा, इहा नवाब खान खे ख़बर आहे त असां पहिरियां ई होश मां निकितल आहियूं। हुन करे नवाब खान पंहिंजे नरम रवैये सां असांखे थधो करणु थो चाहे। जेकॾहिं नवाब खान तव्हां सां सची दिलि सां ठाह करणु चाहे थो त छा तव्हां हुन सां ठाह कंदव? राणी, शैतान माण्हू वटि सच्चाई हूंदी किथे? नवाब ठाह जी आड़ में असांखे धोखो ॾियण थो चाहे। हिन धोखे खे मां चङी तरह सम्झां थो मूसा। हाणे असां धोखो न खाईंदासीं, हाणे असांजे नवाब खान खे धोखो ॾींदासीं। ॼाड़ी वारो वञी थक लॻंदुसि। चाचा, नवाब वॾो चालाक माण्हू जेको असां सोचे रखियो आहे न, नवाब जे दिमाग़ में उहो पहिरियां ई हूंदो। जीअं असां ठाह जूं ॻाल्हियूं करे नवाब खान खे भिटकाइण चाहियूं था, ईअं ई हू असां सां ठाह करण जूं ॻाल्हियूं करे असांखे बि भिटकाइण चाहे थो। मूसा, जॾहिं इहो माण्हू तव्हां सां कॾहिं बि सचो न थींदो त पोइ अहिड़े माण्हू सां ठाह करण जो कहिड़ो फ़ाइदो? ठाह कोन पिया कयूं, असां रुगो नवाब खान खे थोरो चक्कर पिया ॾियूं। आहे वॾो शैतान, शातिर दिमाग़ अथसि, आसानी सां त असां बि कोन फासाए सघंदासीं।
चाचा खणी जो असां नवाब खे धोखो नथा ॾेई सघूं, पर तोखे नवाब जे धोखे खां होशियार रहणो पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।